जैसा मैथ जे टॉपिक डिस्कस करना सी बॉडी मास जो है प्राजे सर्किट जो कोई जो दिमाग सा यो हेर करना सी ने मतलब छा हुंदो ए जे डी एम ए सा ते फॉर्म हुंदा आहिनि नंढा डिवीजन में वंडा इन में मल्टीप्लिकेशन मतलब ज़रब ए जो हुंदो एडिशन मतलब जो ए हुंदो सब्ट्रैक्शन मतलब कट थींदो छा हे तरतीब हुंदी आहे इन निशान खे हल करणी जहिड़े ते को बि हिसाब मिले त सॼी वंडी हेठि हिसाब मिलंदा हिन में जोड़ भी आहे ज़रब भी आहे वंड भी आहे ऐं कट भी आहे अक्सर करे छा कंदा आहियूं असां हिनखे हिन तरतीब सां करणु शुरू कंदा आहियूं पहिरियां जोड़ आहे वरी पोइ ज़रब पोइ वंड पोइ कट जॾहिं असांखे कोड़ो हिसाब मिले त असांखे तरतीब जेका फॉलो करणी पवंदी आहे ऐं दिमाग़ सां फॉलो करणी पवंदी आहे पहिरियां वंड पोइ ज़रब पोइ जोड़ पोइ कट हाणे त ॾिसंदासीं त वंड किथे आहे त वंड हिते आहे वंड खां अलावा जेके बि अंग आहिनि उहे साॻिया पंज जॻह थींदा मतिलबु पंज साॻियो हेठि ईंदो प्लस बि हेठि साॻिया पंज हेठि हिकिड़ो निशानी हेठि हाणे हिते वंड आहे त पंज वंड आहे पंज जो फोड़ो खणंदा खणंदा हिकु दफ़ो हिते ईंदो हिनजो जवाबु वरी पोइ कट जी निशानी वरी पोइ पंज हाणे वंड जेको आयो आहे हल थी वई उन खां पोइ असांखे छा बचियो आहे जोड़ ज़रब ऐं कट हिते ॾिसंदासीं वंड खां पोइ छा कंदा आहियूं ज़रब कंदा आहियूं हिते वंड खां पोइ ज़रब ई कंदासीं हिते पंज साॻिया जोड़ साॻियो हाणे ज़रब आहे पंज जॻह हिकु माना पंज वरी पोइ कट पंज हाणे खाली निशानी कुझु बचो जोड़ जी कट जी त पहिरियों छा कंदासीं कहिड़ी निशानी कंदासीं असां रूल मूजिबि जोड़ जी हिते सां पंज प्लस पंज वरी काटूं पंज ॾह में पंज विया पंज मतिलबु को बि असांखे हिसाब मिले जंहिं चारई निशानी हुजनि त पोइ असां उन्हनि खे हिन तरतीब सां कंदासीं वंड ज़रब जोड़ कट सुठो हिसाबु आहे साॻियो ॾिसी सघो था हाणे हिन में छा आहे सफ़ा पर छा कंदासीं वंड त वंड हिननि अंगनि विच में ॿिया अंग साॻिया अठ साॻिया कट साॻी अठ वंड अठ में जवाबु हिकु वरी ज़रब हिकु प्लस सत वंड थी वंड खां पोइ छा कंदा हाणे ज़रब कंदा हिन में हाणे छा बचे हिते कट ज़रब जोड़ त पंज कंदासीं असां ज़रब अठ साॻिया कट साॻी जो ज़रब ॿियनि जे विच में हिकु ज़रब हिकु जवाबु ईंदो हिकु प्लस सत हाणे छा कंदासीं जोड़ पोइ कट अठ काटूं हिकु प्लस सत घणो जवाबु ईंदो अठ अठ में अठ जवाबु ईंदो ज़ीरो हिन जो मतिलबु हूंदो आहे जॾहिं चार निशानी मिलनि त पहिरियां हिते निशानी हल कजे